हींअर असां मौजूदु आहियूं मीरवाज शाख ते आबाद थींदड़ ज़रई पाणी जे हवाले सां उन्हनि जेके ॿिजारो जेको पाणी ते आबाद थींदो आहे ज़रई पाणी जे हवाले सां उहो हींअर ताईं 50 खां वधीक जेके सो मुख़्तलिफ़ आबादगारनि जूं हिते ॿिजारे लाइ पोखियल ॿारियूं आहिनि जेके पाणी न पहुचण करे सुकी ठोठ थी वियूं आहिनि जॾहिं त हीउ ॿिजारो पंहिंजी जेका सो आबादी जे हवाले सां हींअर पाणी न पहुची सघियो आहे त उसरी न सघियो आहे हींअर जेके बि आबादगार आहिनि या हारी आहिनि उहे परेशान आहिनि ऐं ॿुड़तर जो शिकार आहिनि। हीअ सिर्फ़ु मीरवाज शाख जी हालत न आहे बल्कि ही मंगियो शाख सां बि साॻी वेदन आहे ऐं खुआड़ शाख सां बि साॻी वेदन आहे जिते हींअर ताईं पाणी न पहुची सघियो आहे। उन हवाले सां तमामु आबादगार ऐं जेके बि आहिनि हारी उहे परेशान ऐं ॻणती में आहिनि त अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन साल किरोड़नि रुपयनि जी मद में सारियल फ़सुलु न थी सघंदो ऐं केतिरो ज़राअत खे नुक़सानु पहुचंदो। उन हवाले सां असां सां जेके बि आबादगार आहिनि उन्हनि जा बि वीचार वंडे अव्हां ताईं पहुचायूं था। वधीक अव्हां पाण अंदाज़ो लॻाइजो त केतिरो नुक़सानु आहे गाजी खुआड़ ऐं भर पासे जे इलाइक़े जे आबादगारनि खे। पाणी असां सभिनि खे ख़बर आहे त गाजी खुआड़ पुराणो शहर आहे सदाईं आज़ार में आहे पर बि पाणी कोन मिलियो। अलाह जो बरसाति आयो तॾहिं हे भरिया हाणे बि चोथों पंजो साल बि असांखे पाणी नथो मिले छाजे लाइ काॾे विया पीपी वारा इन्हनि ऑफिसरनि खे माना एतिरो कोन्हे ताक़त जो पाणी घुराइनि। को इंजीनियर कमिश्नर आयो आहे त बि एरले वारे दरवाज़े खां थी वियो मोटी हले वियो आहे इहा ज़िम्मेवारी हुनजी ख़तमु थी वई। हे उन खां पोइ अर्थर वारा गाॾी पाणी हेठि करे दरवाज़ा पाणी रंडाए छॾनि था। को ऑफिसर हेॾे अचे नथो को दारोगो पुछड़ी ताईं गाजी ताईं को बि न आयो आहे। केतिरियूं मशीनूं हलनि था रईस जे शहर खां हे कांधड़नि खां सॼो पाणी ॾियनि किथे गुज़र सफ़र हेल त असां वॾे आज़ारनि में हूंदासीं। हे 2-3 साल गाजी सां आज़ार थियो आहे ऐं पीपी वारा चढ़ंदा बि गाजी खां आहिनि। उहे गाजी वारो जो आज़ार आहे जेको हिकिड़ो ॾींहुं ॾिसंदो शाख ते ईंदो बसि पंहिंजी ज़िम्मेवारी ख़तमु कंदो। बिल्कुलु नथा अचनि इहे पैसे धिको लॻल आहे एरले जा उतां मुंडे खां उनखे ई नथा हाणे चए 10 इंच पाणी अलाए घणो मथे कयो अथनि धिको 6-7 फुटनि ते बीठो 2.5 फुट पाणी चाहे। असांजो मंगो शाख आहे खुआवड़ शाख आहे होॾो एरले खां अर्थर थो अचे को होॾे 2-3 छंडू ॾेई आहिनि ऐं असां वटि अञा ॿिजनि जे लाइ माण्हू आज़ार में आहिनि। ग़रीब हारी वीचारा घर पाले या पेट्रोल विझी जनरेटर हलाइनि एॾो आज़ार बणा पीपी वारा ख़ुदा जे वास्ते कुझु राम कयो। घणनि टाइम खां वठी शुक्र आहे पहिरियों पाणी आयो जंहिं टाइम में असां ॿिज पोखियासीं त ॿिजनि जे लाइ सफ़ा ढुक पड़े पाणी जो हिते असां बोरिंगूं हुयूंसीं त उहे ॿिज सड़ी विया घर खारा थी विया हारी त हारी भॼी विया। ॿियो 3 साल आहे त को तदारक कोन्हे को अर्थर शाख जे मुंहं में 6 फुट ते को लॻल आहे। जॾहिं रईस कनाल जो 11 फुट पाणी थींदो आहे त असां वटि 5 फुट पाणी ईंदो आहे अर्थर में। जेकॾहिं हींअर जेको आहे त पोज़ीशन इहा आहे त 8.5 या 9 आहे 8.5 9 आहे त उहो असां वटि पाणी टोटल जेको आहे 2.5 फुट थो अचे या 3 फुट थो अचे। 3 फुटनि में हेठों त वरी 22 RD मोरी आहे उते धिका लॻल आहिनि रेगुलेटर लॻल आहे उहे दरवाज़ा हेठि लाहियूं पंहिंजा कमु कंदा पिया। हींअर ॿी छंड बि पिया था ॾियनि असां वटि ॿिज ई कोन पोखी सघिया आहिनि। जेके पोखिया अथव उहे काफ़ी सड़ी विया आहिनि हारी मजबूर थी काफ़ी लॾे विया आहिनि। काफ़ी वीचारा जेके आहिनि बेरोज़गार आहिनि किथे वञी शहरनि में वीचारा मज़दूरी था कनि। असांजूं ज़मीनूं सॼी जेके ॾिसो था टोटल घेराबाद थी वियो ऐं 34 RD खां वरी उते रेगुलेटर लॻल आहे उनखे बि 6 फुट ते को अथनि पंहिंजो प्राइवेट ऐं दरवाज़ा हेठि कयूं ऐं पंहिंजा कम पिया था कनि सॼियूं ज़मीनूं भराए ॿी छंड पिया था कनि तॾहिं बि दरवाज़ा अॼु ताईं लथा पिया आहिनि। इरिगेशन जी इहा हालत आहे त अॼु ताईं कोई असां वटि आयो न आहे ऐं टोटल ज़मीन वाह ॾिसो था तव्हां पाण सुकी विया आहिनि हिन ॾिसो था गप बि कान्हे का पखी बि पाणी नथा पी सघनि एतिरो बि को पाणी कोन्हे जो पखी पाणी पीअनि पखियुनि जे लाइ बि पाणी न आहे। हीअ जेका हालत आहे पाण ॾिसो था ज़मीनूं सभु घेराबाद थी वियूं हारी लॾे भॼी विया। काफ़ी हारी जेके आहिनि चवंदा त असां ख़ुदकशी कयूं छा कयूं खाइण जे लाइ मजबूर आहिनि मज़दूरी वीचारा करे पेट था पालनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिते आपाशी जे अॻूणे वज़ीर सोहेल अनवर सियाल बि दौरा कया MNA आमिर ख़ान मंगशी ऐं MPA सरदार ख़ान चांडियो बुरहान ख़ान चांडियो ऐं MPA नादर ख़ान मंगशी सां गॾिजी करे
दौरात कया पर उनजो बि खड़ियल को न निकितो वारा तरफ़ बि उन दौरा कया पर अञा ताईं ज़रई पाणी न पहुची सघियो आहे जॾहिं त ताज़ो जॾहिं जाम ख़ान शोरो खे बि इन वज़ारत ज़रायत वारे सां नवाज़ियो वियो आहे पर हू बि AC जे कमरनि में वेही रहियो आहे बसि हुनखे मद में जेके सो माहवार जेके पैसा ऐं कमीशन मिलंदा उहो खाए वेही रहंदो बाक़ी पाणी जे हवाले सां हू बि का बि परगोर नथो लही सघे हिन मीडिया जे थ्रू असां सिंध काबीना जी सॼी काबीना खे इहा गुज़ारिश था कयूं त नए सिर सां आबादी जी जेके बि एकड़ ऐं हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि उनजी जोड़ज करे नवां केनाल शाखूं ऐं वाह गढिया वञनि त जीअं पाणी जो मिक़दार जो मयार मालूम थी सघे साथी रिपोर्टर सफदर चन्ना सां बादशाह जान खे ॾींदा इजाज़तूं फी अमान अल्लाह अला नगरबान।